अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अअता ज़ाकिरीन मा लम युअति अहदम मिनल आलमीन वरफ़अ लहुमुल मनाज़िलल आलियत वजअलहुम सिफ़वतल मुअमिनीन सलवातुल्लाहि व सलामुहु अला नबीना मुहम्मदिन अफ़ज़लिज़ ज़ाकिरीन अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अत्बाइहि इला यौमिद्दीन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़ज़्कुरूनी अज़्कुरकुम वश्कुरूली वला तकफ़ुरून। आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। चौथों अल्लाह के कड़ो बीवाई मसिख लिखो सोई लिखो अखरियो मन में। तू चो अल्लाह हे कड़ो बीवाई विसारे छड़ तां तू ही सी गड सजन साह पसाग में। एक कसर दर लख कोड़े कण सिगड़खियों जिरा करया परख तेरा साहब साम हो। छाखे वनी छो बेली बणे बिन जो वठ कंजक करीम जी आजग जो वाली जो सौखो हूंदो सोच जो इश्क अल्लाह सां। सुञ वसंदी तन खे जोश जलाया जे तालिब से तहकीक जानी हतनी वटने ट्रेडी पसे ट्रे हूता गे कड़ो। क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। ब्रादरान इस्लाम, अल्लाह करीम जे बाबरकत किताब कुरान करीम फ़ुरक़ान हमीद मझा हिकायत सगोरी तिलावत कही आ। आयत करीमा जे मद्दे नज़र अजो के हिन मुख्तसर थोड़े वक्त में चंद ॻाल्हियूं अर्ज़ रखण जो इरादो अथम। ख़ालिक़े कायनात अरहमुर राहिमीन रब खां दुआ है त शाल मालिक मिठो मूं गुनहगार खे हमेशा हमेशा लाइ हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।
अमां असां सभिनी खे पंहिंजो पाक कलाम मुक़द्दस ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह करीम शल असांखे पंहिंजे ज़िक्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला जो ज़िक्र अफ़ज़ल इबादत आहे। क़ुरान करीम में बार बार ज़िक्र जो ताक़ीद आयो आहे। अल्लाह ताला जो ज़िक्र दिलनि जो क़रार आहे, बीमारियुनि जो इलाज आहे, परेशानियूं हटाईंदो आहे। ज़िक्र सां दुनिया आख़िरत जा कम रब सर अंजाम ॾेई छॾींदो आहे। अल्लाह ताला फ़रमाए थो फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम, अवां मूंखे यादि कयो मां अवां खे यादि कयां। फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम जे तफ़सीर में अल्लामा इब्नुल जौज़ी तफ़सीर ज़ादुल मसीर में हज़रत इब्न अब्बास इब्न जुबैर रज़ियल्लाहु ताला अन्हु खां क़ौल आंदो आहे त फ़ज़कुरूनी बिताअती अज़कुरुकुम बिमग़फ़िरती। अल्लाह ताला फ़रमाए थो त माना अवां मूंखे इबादत सां यादि कयो मां अवां खे बख़्शिश सां यादि कयां। अमां मो अल्लाह जो ज़िक्र करे चयो अल्लाह 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 त मां रब्बुल आलमीन लब्बैक या अब्दी चई करे तोखे यादि कयां। तूं हिकिड़ो भेरो चवंदो आहे अल्लाह, मां रब्बुल आलमीन 70 भेरा जीअ में जवाब ॾेई चवंदो आहियां लब्बैक या अब्दी जी मुंहिंजा बाना। अल्लामा आलूसी तफ़सीर रुहुल मयान में बयान फरमायो क़ाल अहलुल हक़ीक़त हक़ीक़तु ज़िक्रिल्लाह ताला अन यंसा कुल्ल शैइन सिवाह। अहले हक़ीक़त चयो आहे त अल्लाह जे ज़िक्र जी हक़ीक़त इहा आहे जो अल्लाह खां सवा हर चीज़ विसरी वञे। घुमंदे फिरंदे उथंदे विहंदे वेठे सुते बीठे जहिड़े बि हाल में हुजे इहो तसव्वुर करे मुंहिंजी दिलि जे अंदरि पाक परवरदिगार जो ज़िक्र थी रहियो आहे। मुंहिंजी दिलि जी ज़िक्र करे अल्लाह अल्लाह अहलुल्लाह अल्लाह जे कामिल वली हज़रत अब्दुल हक देहलवी रहमतुल्लाह अलैह जो हिकु मुरीद हो जेको संदन ख़िदमत में हर वक़्तु हाज़िर रहंदो हो। बुज़ुर्ग सुबुह शाम उन मुरीद खां संदसि नालो पुछंदो हो। हिकु ॾींहुं मुरीद अर्ज़ु कयो त क़िबला अवां सुबुह शाम मूंखां मुंहिंजो नालो पुछो था, उनजो छा सबबु आहे? अल्लाह जे कामिल वली फरमायो अबा जॾहिं खां वठी मूं पंहिंजे हक़ीक़ी महबूब रब्बुल आलमीन जो नालो पचायो आहे उन ॾींहं खां ॿिया सभु नाला मन मां विसरी विया अथमि। उहो अल्लाह जे ख़ासि बाननि जे ज़िक्र जो हाल आहे जो उहे जॾहिं अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि त उन्हनि जे तन मन में हिकिड़ो ई महबूब समाइजी वेंदो आहे। तॾहिं अल्लाह जे कामिल वली फरमायो जॾां करथियां में साञा सुपेरनि जे तॾां कर तिर जेतिरो वीर न विसरिया में अंदर रूह रहियाम सजण ताकूं करे। ज़िक्र अल्लाह जो अहिड़ो पाक ज़िक्र आहे जंहिंजे असरात खे बयानु कंदे अल्लाह ताला जो पाक कलाम मुक़द्दस ख़ुदि क़ुरान थो फरमाए अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। ख़बरदार अल्लाह जे ज़िक्र सां दिलियूं इत्मीनान वारियूं थींदियूं आहिनि, सुकून वारियूं थींदियूं आहिनि। सही मुस्लिम में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे हिकु भेरे हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के जे रस्ते में हुआ। जॾहिं जुमदान नाले पहाड़ खां गुज़रिया फरमायूं हिन जुमदान जो सैर कयो। मुनफरिद माण्हू अगराई करे विया। सहाबा किराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मुफ़रद माण्हू केरु आहिनि?
जेके अगराई करे विया। मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अज़्ज़ाकिरूनल्लाह कसीरम वज़्ज़ाकिरात। अल्लाह जो घणो ज़िक्र करण वारा मर्द ऐं औरतूं ई आहिनि जेके सभिनी खां आग खणी विया। सुनन इब्न माजा में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां हदीस कुदसी में आ रवायत आ, अल्लाह ताला फरमाए रहियो आहे अनमा अब्दी इज़ा हुवा ज़करनी व तहर्रकत बी शफ़ताह। मां पंहिंजे बाने सां गॾु आहियां जॾहिं उहो मुंहिंजो ज़िक्र कंदो आहे ऐं मुंहिंजे ज़िक्र सां उन जा चप चुरंदा आहिनि, मां उन बाने सां गॾु हूंदो आहियां। दोस्तो इहा केॾी न वॾी ख़ुशख़बरी आहे जो बाने सां उन जो पालणहार गॾु हुजे, उन जे चपनि चुरण खे पसंदि फरमाए। हज़रत अबू सईद ख़राज़ रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त जंहिंखे ज़िक्र करण जी तौफ़ीक़ मिली वई उनखे विलायत ऐं बुज़ुर्गीअ जो चिठो मिली वियो। यानी ज़िक्र उहो कंदो आहे जेको अल्लाह ताला जो बरगुज़ीदो बणिबो आहे, अल्लाह ताला जंहिंखे चाहींदो आहे, अल्लाह ताला जंहिंखे पंहिंजे क़रीब करणु चाहींदो आहे उन खां ई पंहिंजो ज़िक्र कराईंदो आहे। सुनन इब्न माजा में तिरमिज़ी में हदीस आहे, हज़रत अब्दुल्लाह बिन मुसर रज़ियल्लाहु ताला अन्हु रवायत कई हिकु माण्हू हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कई या रसूल अल्लाह इस्लाम जा हुकुम घणा आहिनि, मूंखे का अहिड़ी शइ ॿुधायो जंहिंसां मां चिंबड़ी वञा। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब मदीने जे मीर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमायो ला यज़ालु लिसानु करतबम मिन ज़िक्रिल्लाह। हमेशा तुंहिंजी ज़ुबान अल्लाह जे ज़िक्र सां आली हुजे। इन्हनि हदीसुनि में ज़ुबानी ज़िक्र जो ताक़ीद आयो आहे, पर ज़िक्र क़ल्बी सां गॾु ज़िक्र ज़ुबानी करण बि अल्लाह जी रज़ा जो सबबु आहे। दोस्तो अल्लाह जो ज़िक्र हिकु अहिड़ी इबादत आहे जंहिंजे ज़रिए ॿियनि इबादतुनि में आसानी थींदी आहे। छो त ज़िक्र जो असरु दिलि ते थींदो आहे, ज़िक्र दिलि खे सुधारींदो आहे। दिलि बादशाह आहे, बदन उन जी रहियत आहे, सॼो बदन दिलि जो ताबे मुती आहे। जॾहिं दिलि अल्लाह जे ज़िक्र सां सरशार थी पवंदी आहे त पूरो बदन इबादत में मसरूफ़ थी वेंदो आहे। ज़िक्र करण सां ॿियूं सभई इबादतूं आसान थी पवंदियूं आहिनि। यकीनन मोहब्बत मौला जी नाहे ज़िक्र सवा, इश्क अरबीअ जो नाहे ज़िक्र सवा, दारूं दिल जो थियण नाहे ज़िक्र सवा, अहिड़ो विर्द वज़ीफ़ो कमाए दार उन दम धणीअ खां तूं धार अदा मंझ ज़िक्र इलाही गुज़ार अदार उन दम धणीअ खां करे अगराई वया सब खां से कन ज़िक्र अल्लाह जो था बेहद जे करे अगराई वया सब खां से कन ज़िक्र अल्लाह जो था बेहद जे मर्द ख्वाह औरत चयो सरदार सचे मर्द ख्वाह औरत चयो सरदार सचे तूं बि सुखोन इन्हीअ में गुज़ार अदार उन दम धणीअ खां जेके ज़िक्र कना मुंहुं मोड़ींदा से तंग दुनिया में गुज़ारींदा ओ जेकी ज़िक्र कना मुंहुं मोड़ींदा से तंग दुनिया में गुज़ारींदा करे अंगुतनी खे जॾहिं उथारींदा पुतरूं अदा ज़ारो ज़ार अदार उन दम धणीअ खां यकीनन जन ख़ुदा जो ज़िक्र कयो उहे हिते बि कामयाब त हुते बि कामयाब। तिरमिज़ी ऐं सुनन इब्न माजा में
हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत हदीस में आ मुझे आका रहमत वारे हबीब फरमायो छा मां तव्हांजे अमलनि मां सभ खां भले अमल जी ख़बर ॿुधायां ऐं तव्हांजे बादशाह यानी रब वटि सभ खां पाकीज़ हुजे उहो तव्हांजे दर्जनि खे बुलंद करण वारो हुजे सोन ऐं चांदी जी ख़ैरात करण खां भलो हुजे भली खणी तव्हां दुश्मन सां जंग कयो पोइ उहे तव्हांजा कंध कपे विझनि ऐं तव्हां उन्हनि जा सिर धड़नि खां धार कयो उन खां भलो अमल हुजे। सहाबे किराम अर्ज़ कयो हा या रसूल अल्लाह ॿुधायो मुंहिंजे महबूब आका रहमत वारे हबीब फरमायो त उहो अल्लाह जो ज़िक्र जेको सभिनी खां भलो अमल आहे। हज़रत मुआज़ रज़ियल्लाहु अन्हु चवे थो त अल्लाह जे अज़ाब खां बचाइण वारी अल्लाह जे ज़िक्र जहिड़ी बि का बि ॻाल्हि नाहे। मुस्लमानो और असां ॿुधो अल्लाह जो ज़िक्र दुनिया जूं परेशानियूं लाहींदो आहे। अल्लाह जो ज़िक्र कर्ज़ मर्ज़ दर्द लाहींदो आहे। अल्लाह जो ज़िक्र मौत जी सख़्ती खां बचाईंदो आहे। अल्लाह जो ज़िक्र सकरात जी सख़्ती खां निजात ॾियारींदो आहे। अल्लाह जो ज़िक्र क़ब्र खे कुशादो ऐं नूरानी बणाईंदो आहे। अल्लाह जो ज़िक्र क़यामत वारे ॾींहुं अर्श मुअल्ला जे साए में विहारींदो आहे। अल्लाह जो ज़िक्र बेहिसाब जन्नत में पहुचाईंदो आहे। अल्लाह जो ज़िक्र जन्नत जे आला मक़ाम ते पहुचाईंदो आहे। पोइ ॿुधायो त अल्लाह जो ज़िक्र कजे या न। ॾाढियां ज़िक्र कयो अल्लाह 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 अल्लाह। यकीनन कर ज़िक्र ज़ौक़ सां सोणे सत्तार जो नफ्स शैतान उन सां मरी थो पवे। कर ज़िक्र ज़ौक़ सां सोणे सत्तार जो नफ्स शैतान उन सां मरी थो पवे। कंदो रहो तूं सदा अल्लाह 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 इन तरह साण सीनो ठरी थो पवे। सब इबादत खां बेहतर आ ज़िक्र खुदा आॾिनो ॾस असांखे मिठे मुस्तफ़ा। सब इबादत खां बेहतर आ ज़िक्र खुदा आॾिनो ॾस असांखे मिठे मुस्तफ़ा। फ़ज़्कुरूनी चयो पाण रब पाक आ। फ़ज़्कुरूनी चयो पाण रब पाक आ। भाग वेल बि उन सां वरी थो पवे। कर ज़िक्र ज़ौक़ सां सोणे सतार जो नफ्स शैतान उन सां मरी थो पवे। कंदो रहो तूं सदा अल्लाह 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 इन तरह साण सीनो ठरी थो पवे। अल्लाह जे ज़िक्र पाक जहिड़ी मिठी ऐं लज़ीज़ बि का बि शइ नाहे। हिकु बुज़ुर्ग फरमायो आहे त सारी दुनिया जो पाणी गिह थी वञे मिटी अटो थी वञे वारी मिठाई थी वञे उन सां मिठो हलवो तयारु कजे त अहिड़े हलवे खां बि अल्लाह जो ज़िक्र वधीक मिठो आहे। जॾहिं महबूब जो मिठो नालो मुंहिंजी ज़ुबान ते अचे थो त मुंहिंजे वार जे हेठां माखीअ जी नगर वहणु शुरू थी वेंदी आहे छो त अल्लाह जो ज़िक्र तमामु मिठो आहे। हज़रत शिबली रहमतुल्लाह अलैह जॾहिं अल्लाह जो ज़िक्र कंदा हुआ त ज़िक्र इलाही जी मोहब्बत में मस्त थी चवंदा हुआ नसीतुल यौम मिन इश्की सलाती फला अदरी गदाई मिन अशाए फ़ज़िक्रुक सय्यदी अकली व शुरबी व वजहुक इज़ रअयतु शिफ़ा अदाए। अॼु मुंहिंजे इश्क मुखां मुंहिंजी निमाज़ विसाराए छॾी मां नथो ॼाणा त सुबुह जो खाधो छा त शाम जी मानी छा आहे। ए मुंहिंजा महबूब तुंहिंजो ज़िक्र मुंहिंजो खाधो पीतो आहे। जॾहिं तुंहिंजे चेहरे जो दीदार कयां उहो दीदार मुंहिंजे बीमारनि जे लाइ शिफ़ा आहे। सुभान अल्लाह।
अल्लाह जे ज़िक्र जो अजीब लुत्फ़ ऐं सुरूर आहे। जेको ज़िक्र पाक करे थो उनखे उन जे मज़े जी ख़बर हूंदी आहे। रब्बुल आलमीन जल जलालहू बानन खे कामयाबी जो गुर सेखारियो आहे। वज़्कुरुल्लाह कसीरन लअल्लकुम तुफ़्लिहून। ऐं अल्लाह जो घणो ज़िक्र कयो त उम्मीद आहे वहाँ कामयाब थी वेंदा। हर कोई इंसान चाहे तो मां कामयाब बन जा। अल्लाह से फरमाए तो ए मुझा बंदा छाजे ले परेशान थियो आहे। दुआरन वारन दे न वञ, दुआ सगन वारन दे न वञ। मां अल्लाह तोखे अहिड़ो ॾस थो ॾेई छॾियां जो उन ते अमल करण तुंहिंजो कमु आहे। कामयाबी ॾियण मूं अल्लाह जो कमु आहे। वज़्कुरुल्लाह कसीरन लअल्लकुम तुफ़्लिहून। ए बंदा मूं अल्लाह जो ज़िक्र कर, मां अल्लाह तोखे कामयाब कंदुसि। ज़िक्र वारन मर्दनि ज़िक्र वारन औरतुनि बाबति रब्बुल आलमीन फरमायो वज़्ज़ाकिरीन अल्लाह कसीरन वज़्ज़ाकिरात अअद्दल्लाहु लहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। अल्लाह से फरमाए तो अल्लाह जो घणो ज़िक्र करण वारा मर्द ऐं औरतूं उन्हनि लाइ अल्लाह ताला बख़्शिश वॾा अजुर तयार कया आहिनि। मुस्नदुल बाज़ार में हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा खां मरवी एक हदीस कुदसी में आहे। अल्लाह ताला फरमाए रहियो आहे, फरमान खुदा जो ज़ुबान मुस्तफ़ा जी आहे। ॿुधायो मदीने वारे आका त मुंहिंजो रब थो चवे या इब्ने आदम इज़ा ज़करतनी ख़ालियन ज़करतुक ख़ालियन व इज़ा ज़करतनी फ़ी मलइन ज़करतुक फ़ी मलइन ख़ैरिम मिनल्लज़ीन तज़कुरुनी फ़ीहिम व अक्सर। मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ मुझा उम्मती ओ मुझो रब थो फरमाए त ए आदम जा औलाद जॾहिं तू मूंखे अकेलाई में यादि करीं थो त मां बि तोखे अकेलाई में यादि कयां थो। ऐं जॾहिं तूं कंहिं जमायत में मूंखे यादि करीं थो त जंहिं जमायत में तूं मुंहिंजो ज़िक्र करीं थो उनखां भली ऐं घणी जमायत में मां रब तुंहिंजो ज़िक्र कंदो आहियां। ऐं जेको तूं यादि करीं थो मां रब तोखे यादि कंदो आहियां। सही बुखारी में हज़रत सैयदना अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु अन्हु खां मरवी हदीस आहे। रसूल आज़म नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मसलुल लज़ी यज़कुरु रब्बहु वल्लज़ी ला यज़कुरु रब्बहु मसलुल हय्य वल मय्यत। सही बुखारी जी हदीस मुझे आका फरमायो जेको माण्हू अल्लाह जो ज़िक्र करे थो उहो जीअरे जे मिसल आहे ऐं जेको अल्लाह जो ज़िक्र नथो करे वो मयत जे मिसल आहे यानी जीअरे ई मुअल आहे। मालूम थियो त जीअ जो जियापो अल्लाह जो ज़िक्र आहे। गफ़लत मौत आहे जो ज़िक्र इलाही खां गाफ़िल आहे उहो जीअरे हूंदे बि मुर्दे जे मिसल आहे। तिबरानी बेहकी में हज़रत मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे मुंहिंजा आका रहमत वारे हबीब फरमायो बेहिश्त वारनि ते का बि हसरत बाक़ी न हूंदी सवाइ उन घड़ीअ जे जेका बिना ज़िक्र गुज़री वई। उन ते हसरत कंदा त ही घड़ी बिना ज़िक्र जे छो गुज़री। दोस्तो जीअं त जन्नत में ज़िक्र वारी हर घड़ी हर पसाह जो अजुर इनाम ऐं फ़ाइदो मिलंदो पोइ जे घड़ियूं गफ़लत में गुज़रियूं उन्हनि ते अरमान कंदा त हाओ जे उहे लम्हा बि अल्लाह जी यादि में गुज़रनि हा त केॾो न भलो हो। दोस्तो हिकु बुज़ुर्ग जवन जा सतू ठाहे रखंदो हो। जॾहिं बुख लॻंदी हुअसि त सतू पी छॾींदो हो। ऐं किन लिखियो आहे त हिकिड़ो बुज़ुर्ग सॼो ॾींहुं झंगल में हूंदो हो। किन हज़रत उवैस करनी रज़ियल्लाहु अन्हु जे लाइ बि चयो आहे पाण हमेशह झंगल में उठ चारींदो हो। सुका टुकर साण हूंदा हुअसि उहे पाणीअ में विझी छॾींदो हो। पाणीअ में जॾहिं ॻरी वेंदा हुआ त उन्हनि खे हथ सां मटींदो हो। जॾहिं उहे मटे करे अटे में तब्दील थी वेंदा हुआ उहे सुका टुकर त पाण ढुक भरे छॾींदो हो। माण्हू उन्हनि बुज़ुर्गनि खां पुछो साईं अवां ईअं छो था कयो? जवाबु ॾींदा हुआ त अदा गिरह भञण में टाइम लॻंदो आहे, चॿाड़ण में टाइम लॻंदो आहे, गीत ॾियण में टाइम लॻंदो आहे, छो न इहो बि वक़्त सां पंहिंजे अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारियो। अल्लाह वारा ख़ुदा जो ज़िक्र जन करे ॾिठो उन्हनि खे इहो हिकिड़ो पल बि ख़ुदा जे ज़िक्र न करण जे करे परेशानी हूंदी आहे। ऐं असां मानी खाइण महिल बिस्मिल्लाह बि कोन पढ़ंदा आहियूं।
असां खां त हिकिड़ो भेरो बि ख़ुदा जो ज़िक्र करणु यादि न हूंदो आहे। होॾां आयो ख़बर न पई, ॻाल्हियुनि में शुरू थी वियासीं। पर अल्लाह जो ज़िक्र जन कयो उहे ज़ाकिर बाना त इहा हिकिड़ी घड़ी बि किर चॿाड़ण वारी घड़ी बि चवनि था असीं अल्लाह जे ज़िक्र में हुजूं। ॾिसो अल्लाह वारनि खे पंहिंजे ज़िंदगी जे लम्हनि जो केतिरो क़दुरु हो ऐं असांजूं रातियूं कीअं थियूं गुज़रनि। दोस्तो, ज़िंदगी फ़ानी आहे, अहिड़ो वक़्तु वरी हथ अचे अलाए न अचे। ही ज़िंदगी असांखे अल्लाह ताला ॾिनी आहे आज़माइश इम्तिहान लाइ, त चंद घड़ियूं असीं पंहिंजे पाक परवरदिगार खे यादि कयूं, उन जे ज़िक्र ऐं अज़कार में गुज़ारियूं। यादि कर अल्लाह खे दिलि सां तूं हिकु करे पंहिंजे धणीअ खे ॼाण तो। ज़िक्र ज़ाती कर सदा सीने अंदरि, हिन कड़े सां क़ल्ब खे तूं साफ़ कर। क़ल्ब मोमिन बैत आ अल्लाह जो, कौल आहे मीर मदनी शाह जो। क़ल्ब तुंहिंजे खे वठी वियो मर्ज़ आ, मर्ज़ जी दवा करण बि फ़र्ज़ आ। पीर कामिल आ उन्हीअ जे लाइ तबीब, जो छॾाए मर्ज़ थो निर्मल नजीब। पीर कामिल सां वञी तूं हाल कर, सूर दिल जा तूं वञी उन साण सल। गाढ़ घोड़ा तूं उथी अध रात जो, तां पिरी पंहिंजो पसी पिर भात जो। दोस्तो, ज़िक्र ज़ुबान सां बि मज़ेदार आहे, पर वाह जो मज़ो क़ल्बी ज़िक्र में आहे। सोने शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैह, अल्लाह जे कामिल आरिफ वली फरमायो, जुस्से में जबार जो खफ़ी खीमो खोड़। जुस्से में जबार जो खफ़ी खीमो खोड़, जली तूं ज़ुबान सी चारई पगर चोर। फ़िक्र सी फुरकान में इस्म आज़म डोर, ॿिया दर वञी मगोड़ अमुल इतां सिपजे। हर हाल में हर जाइ ते अल्लाह जो ज़िक्र कसरत सां कयो, अकेला हुजो या दोस्तनि सां गॾु हुजो, हर हाल में अल्लाह जो ज़िक्र हुजे। तिबरानी हज़रत सैल रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आंदी आहे, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो, जॾहिं का क़ौम ज़िक्र जी मजलिस लॻाए वेहे थी, पोइ जॾहिं उथनि था त उन्हनि खे चयो वञे थो, क़ूमू क़द गफ़रतु लकुम व बद्दलतु सय्यिआतिकुम हसनात। उथो, बेशक अव्हां जी बख़्शिश कई वई ऐं तव्हांजे गुनाहनि खे नेकिन में तब्दील कयो वियो। अव्हां मूं ख़ुदा जो ज़िक्र करण वारा आहियो, अव्हां ज़िक्र करे उथिया आहियो। इन ज़िक्र जी बरकत जे करे मां अल्लाह ऐलान थो कयां त मूं रब अव्हां खे बख़्शे छॾियो आहे। दोस्तो, ही ज़िक्र जे मजलिस जी फ़ज़ीलत आहे, जो न रुगो गुनाह बख़्शा वञनि था, पर उन्हनि जे गुनाहनि खे नेकिन में बदिलायो वेंदो आहे। उहे ज़िक्र जूं मजलिसूं जन्नत जा बाग़ आहिनि। जेको उन्हनि मजलिसुनि में अची अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे, सो ॼण जन्नत जा मेवा खाई रहियो हूंदो आहे। तिरमिज़ी में हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आहे, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इज़ा मररतुम बिरियाज़िल जन्नत फरतऊ। जॾहिं अव्हां जन्नत जे बाग़नि खां लंघो त खाईंदा कयो। सहाबे किराम अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, जन्नत जा बाग़ कहिड़ा? मुंहिंजे आका फरमायो, हिलकु ज़िक्र, ज़िक्र जा हल्का जन्नत जा बाग़ आहिनि। अल्लाह जे ज़िक्र मां छा मुराद आहे? इन बाबति अइम्मा किराम औलिया इज़ाम फरमायो त अल्लाह जो नालो मुबारक अल्लाह, इसमें ज़ात पुकारनि उहो ज़िक्र आहे। जीअं अल्लाह ताला क़ुरान करीम जे अंदरि फरमायो, क़ुलिल्लाहु सुम्मा ज़रहुम, चओ अल्लाह पोइ छॾो उन्हनि खे। ॿी जाइ ते रब्बुल आलमीन फरमायो, वज़्कुर अस्मल्लाह, ऐं अल्लाह जे इस्म जो ज़िक्र कयो।
यानी दिल के अंदर तसव्वुर इहो ही ख्याल रखे तो मुझी दिल मुझी नस नस अल्लाह जो जिक्र करे रही आ। बुजुर्गन फरमायो तो यकीनन जेतिरो बि पढ़ी सघी अल्लाह जो इस्म पढ़, छो तो वो इस्म तो सा हमेशा गड रहंदो। जेको मानू दिल जो सुकून चाहे तो, अल्लाह जी मोहब्बत मार्फत चाहे तो, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के राज़ी करण चाहे तो, उनके खपे त ज़िक्र इस्म ज़ात रोज़ानो घट में घट 500 भेरा पढ़े। करें करें असी तस्बीह हथ में होंदी आ, तस्बीह ते ला इलाहा इल्लल्लाह कंदा आहियूं, पर कदें इहे 5 तस्बीहूं इहो तसव्वुर कर त मणियो तस्बीह जो मां पंहिंजे हथनि सां हलायां थो, पर इन तस्बीह जे मणीअ वांगुरु मुंहिंजी दिलि में ज़िक्र थो थिए अल्लाह अल्लाह अल्लाह। ज़ुबान ख़ामोश रहे, तस्बीह हलंदी रहे। इन तसव्वुर में रुगोनो 5 तस्बीहूं तो रोज़ानो कंदे तुंहिंजी दिल ज़िंदह बणिजी वेंदी, ज़ाकिर बणिजी वेंदी। ऐं इहा तुंहिंजी बेरिया इबादत आहे। इहा उहा इबादत आहे जो तुंहिंजे कुल्हनि ते वेठल मलाइक बि उनखे न सम्झंदा त हीउ छा पियो करे। मलाइक त उहा ॻाल्हि लिखंदा जेका तूं ज़ुबान सां ज़िक्र करी, सलात पढ़ी, दुरूद पढ़ी, निमाज़ पढ़ी, तिलावत करी, ख़ैरात ॾी, सदकात ॾी, सभु तुंहिंजा अमल। पर जॾहिं दिलि जो ॻांढापो तुंहिंजो यानी हिकिड़ो रब ॼाणे ॿियो हुन जो बानो ॼाणे, हीउ हिकिड़ो अहिड़ो गहरो ताल्लुक़ आहे जंहिं ताल्लुक़ खे आम माण्हू न सम्झी सघंदो आहे। यकीनन अफ़ज़ल ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह है। हज़रत जाबिर रज़ियल्लाहु अन्हु रवायत कनि था, मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अफ़ज़लु ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह व अफ़ज़लु दुआए अल्हम्दुलिल्लाह। यानी ज़ोर भलो ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह चवण आ ऐं भली दुआ अल्हम्दुलिल्लाह चवण आ। को माण्हू तव्हां खां पुछे अदा ख़ुशि आहियो, ठीकु आहियो, तबियत कीअं आहे, तव्हां चओ अल्हम्दुलिल्लाह, त इन में तव्हांजो ज़िंदगीअ जो हर मशग़लो हर दुआ शामिल थी वई। यानी तव्हां जवाबु अॻिले जे पुछण वारे खे ॾिनो, हुन तव्हां खां हाल पुछो, अव्हां जवाब में चयो अल्हम्दुलिल्लाह, त इहो अल्लाह जे ज़िक्र में बि अव्हां शामिल थी वियो, शुक्र में बि शामिल थी वियो। ऐं मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो इहा अव्हां भले खां भली पंहिंजे हक़ में दुआ घुरी वरिती। कहीं भी गाल में को माण्हू पुछे तो दादे हाल वाल कीअं पई ज़िंदगी गुज़रे, फ़िलाणो कमु चओ अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह पहिरियां चई पोइ भली तूं उहा पंहिंजी ॻाल्हि करे ॿुधा त तुंहिंजे उन अल्हम्दुलिल्लाह चवण सां तुंहिंजे उन सॼे हर अमल खे अल्लाह ताला इबादत में शुमार करे। इहा तुंहिंजी हर नेकीअ वारो कमु, हर ॻाल्हि, हर अहवाल हिकु त पहुचण सां अस्सलाम अलैकुम चओ, ऐं उन खां पोइ जॾहिं हाल अहवाल थिए केरु तोखां पुछे चओ अल्हम्दुलिल्लाह हीअ ॻाल्हि अल्हम्दुलिल्लाह जो जॾहिं लफ़्ज़ चवंदे मदीने वारे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहा तमामु भली दुआ आहे। थोरे हिकु जुमिले जे अंदरि असांजे आका असांखे इहो कलमो सेखारियो जेको काफ़रनि खे मुस्लमान बनाए थो। यकीनन असांजे सोणे सरदार मदीने वारे ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी हदीस आहे। हज़रत अबू हुरैरा खां रवायत आहे, हज़रत हबीब करीम फरमायो अर्श इलाही जे अॻियां अल्लाह तबारक व तआला जो हिकु नूर जो थंबो आहे। जॾहिं को माण्हू ला इलाहा इल्लल्लाह चवंदो आहे त उहो थंबो जुंबश में अची वेंदो आहे। तव्हां असां ख़ुशनसीब आहियूं जो फ़र्ज़ निमाज़ पढ़ी जॾहिं सलाम वराईंदा आहियूं न, उन खां पोइ आयतल कुर्सी जो विर्द करे या बैद में कयूं था जेको ॾाढियां ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कंदा आहियूं, इहो मुंहिंजे आका मदीने वारे साईं पाण पंहिंजे सहाबा जी जमायत सां गॾु फ़र्ज़ निमाज़ खां पोइ कयो आहे।
यानी न रुगो हुकुम पर हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक ज़िंदगी जो यो अमल है। पो असी जेतरा भेरा ला इलाहा इल्लल्लाह ऐं गडियल हिक ही आवाज़ से जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह चवंदा आहियूं त मुझे आका मदीने वारे साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो तो वो अर्श इलाही ते जेको नूर जो थंभो आहे न उन में जुम्बश पैदा थींदी आहे। माना वो जज्बो कंदो आहे, वजद कंदो आहे। जॾहिं अल्लाह जे ज़िक्र जी ज़रब कॾहिं को असांजे महबूब मुर्शिदनि जा प्यारा फ़क़ीर ॿुधंदा आहिनि त हू वजद में अची वेंदा आहिनि। इहो वजद अल्लाह जे अर्श जा पुंगरा बि कनि था। ला इलाहा इल्लल्लाह तूं असां हिते सरज़मीन ते चऊं था ऐं उहो अर्श वारो थंब उते आसमाननि ते जुम्बश में अचे थो, वजद में अचे थो। अल्लाह ताला फरमाएसि थो सुकून वठि। जॾहिं हू जुम्बश में झूमण लॻंदो आहे, ज़िक्र में अची करे वजद में ईंदो आहे, अल्लाह तबारक व तआला उन नूर जे थंब खे चवंदो आहे चुप कर, ख़ामोश थी। चवंदो आहे या अल्लाह मां कीअं ख़ामोश थियां, तो अञा ला इलाहा इल्लल्लाह चवण में ज़ारी करण वारे खे यानी जेको ला इलाहा इल्लल्लाह चई रहियो आहे। तव्हां असां फ़र्ज़ खां पोइ जॾहिं ज़िक्र कंदा आहियूं न गॾियल आवाज़ सां ला इलाहा इल्लल्लाह, इहा ज़िक्र जी ज़रब जारी हूंदी आहे। आसमान ते उहो नूर वारो थंब जुम्बश में ईंदो आहे। अल्लाह साईं चवंदो आहे ख़बरदार चुप कर, छो थो जुम्बश में अची। अर्ज़ु कंदो आहे ओ मुंहिंजा मौला कीअं न मां जुम्बश में अचां, तेसी ताईं मां पंहिंजी जुम्बश न छॾींदुसि जेसी ताईं हिन ज़िक्र करण वारे खे बख़्शींदे न। उहो अर्श वारो नूरी थंब उन ज़िक्र करण वारे जी सिफारिश कंदो आहे मुंहिंजा मौला बिल्कुलु तो ख़ुदा जो हुकुम मुंहिंजे अखियुनि ते आहे, पर तो मूंखे पैदा इन वजद जे लाइ कयो आहे त जीअं मां वजद करे तो ख़ुदा जी दरबार में उन ज़ाकिर बाने जी सिफारिश कयां, ॿुधायां त रूए ज़मीन ते केरु आहे जेको तो अल्लाह जो ज़िक्र करे रहियो आहे। मुंहिंजा मौला मां कीअं जुम्बश मां बीहां, कीअं पंहिंजो वजद छॾियां, कीअं पंहिंजी कैफ़ियत वजदानी खे छॾियां। अञा ताईं तो मुंहिंजा मौला उन बंदे खे बख़्शो ई न आहे जेको तुंहिंजो ज़िक्र करे रहियो आहे। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो आहे त मूं उन खे बख़्शे छॾियो। जॾहिं रब्बुल आलमीन जे तरफ़ खां ऐलान थींदो आहे त मूं रब्बुल आलमीन पंहिंजे उन ज़ाकिर बाने खे बख़्शो जेको मूं अल्लाह जो ज़िक्र करे रहियो हो, त उहो अर्श वारो नूरी थंब ख़ामोश थी वेंदो आहे। सुनन नसाई सही इब्न अब्बान में सैयदना अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह पाक अॻियां अर्ज़ु कयो या अल्लाह मूंखे का अहिड़ी शइ सेखार जैसा मां तुंहिंजो ज़िक्र कयां, तोखां दुआ घुरां। रब्बुल आलमीन फरमायो ला इलाहा इल्लल्लाह। हज़रत कलीमुल्लाह अर्ज़ु कयो ते पालणहार इहो कलमो त तुंहिंजो हर को बंदो चवंदो आहे। रब्बुल आलमीन फरमायो ला इलाहा इल्लल्लाह। वरी हज़रत मूसा कलीमुल्लाह अर्ज़ु कयो या अल्लाह इहो ख़ासि कलमो मूंखे अता कर। रब्बुल आलमीन फरमायो ए मूसा अगरि 7 आसमान ऐं 7 ज़मीनूं हिक पुड़ में रखजनि ऐं ला इलाहा इल्लल्लाह ॿिए पुड़ में रखजनि त बि ला इलाहा इल्लल्लाह जो वज़न गरो थी वेंदो। त तव्हां असां रुगो हिकिड़ो भेरो जेको ज़िक्र कंदा आहियूं ला इलाहा इल्लल्लाह जी ज़रब हणंदा आहियूं त उन ला इलाहा इल्लल्लाह जो अज्र इनाम एज़ाज़ अल्लाह ताला जी दरबार में उन्हनि 7 ज़मीनुनि 7 आसमाननि खां मथबरो थी वेंदो आहे। बी हदीस पाक मुंहिंजे आका फरमायो मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह मुख़लिसन दख़लल जन्नह। मुंहिंजे आका फरमायो जंहिं बि इख़लास सां सचाईअ सां ला इलाहा इल्लल्लाह चयो हो जन्नत में दाख़िल थींदो। पुछियो वियो त इख़लास छा आहे? मुंहिंजे आका फरमायो अल्लाह जे हराम कयल शयुनि खां बचे ऐं मूं ख़ुदा जो ज़िक्र करे मां रब्बुल आलमीन उन खे बख़्शे छॾींदुसि। दोस्तो रुगो कलमो पढ़णु जन्नत में नथो पहुचाए, पर उन कलमे जो हक़ इहो आहे त असीं अहकाम इलाही ते अमल कंदे हराम शयुनि खां परहेज़ कयूं, छो त इहो उहो कलमो आहे जेको ईमान खे ताज़ो बनाईंदो आहे। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब नबी नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जा आश उम्मतियो मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको माण्हू 100 भेरा ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदो आहे
त अल्लाह करीम क़यामत वारे ॾींहुं उनखे इन हाल में उथारींदो जो उनजो चेहरो चोॾींहं जे चंड जहिड़ो हूंदो। उनखे इन हाल में उथारींदो जो उनजो चेहरो चोॾींहं जे चंड जहिड़ो हूंदो। उन ॾींहुं कंहिं माण्हूअ जो अमल उनजे अमल खां भलो न हूंदो। क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उनजो चेहरो त रोशन ऐं मुनवर हूंदो, पर दुनिया जे अंदरि अवां हज़रत पीर साईं पागारनि जा वॾा सैयद मोहम्मद राशिद रोज़े दनी रहमतुल्लाह अलैह जन जी मलफूज़ात जे अंदरि लिखियल आहे, कंहिं बुज़ुर्ग जी क़ब्र खां लंघिया ॾिठूं क़ब्र खोटींदे कंहिं शख़्स जी लह दम जा त उन जी मुंडी सलामत हुई, पूरो जिस्म जेको हुयो उहो ॻरी चुको हो। साईं खे अर्ज़ु कयो वियो कि भला हिन जे मुंडीअ खे कुझु बि न थियो आहे, पर हिन जो ॿियो जिस्म ॻरी वियो आहे। अल्लाह जे कामिल वली सोणे सैयद फरमायो त ही ज़ुबानी ज़िक्र करण वारो हो, हमेशह ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द कंदो हो, पर जेकॾहिं इहो ला इलाहा इल्लल्लाह वारो विर्द उन ज़िक्र जी ज़रब पंहिंजी दिलि ते हणे हा, उनजी दिलि ज़ाकिर बणिजी वञे हा त दिलि सभिनी उज़वनि जो सरदार उज़वो आहे। जेकॾहिं उनजी दिलि ज़िंदह हुजे हा त हिन जे वार खे बि कुझु न थिए हा, हिन जो सॼो जिस्म क़ब्र जे अंदरि क़यामत ताईं सही सलामत रहे हा। त ज़ुबानी ज़िक्र बि सुठी ॻाल्हि आहे, पर अल्लाह वारनि जेको आंगुर रखी क़ल्बी ज़िक्र जो वज़ीफ़ो ॾिनो आहे, उन क़ल्बी ज़िक्र करण सां कई फ़ाइदा, दुनिया में बि फ़ाइदा त आख़िरत में बि फ़ाइदा। अल्लाह तबारक